भोगन भोगन में था खिलूं खिली वरी था मिलूं, भोगन भोगन में था खिलूं खिली वरी था मिलूं। नाज़रीन, एक हमरा जॉब वठण जे लाइ कंहिं ऑफिस में वियो। ऑफिसर सवाल कयुसि त इन खां पहिरियां किथे जॉब कई अथई? माण्हूअ चयुसि हा, हिकु कंपनी में जॉब कंदो हुयुसि, सैलरी 90,000 हुई, पिक एंड ड्रॉप फ्री हुई, घर जो किरायो बि ॾींदा हुआ, ॿारनि जी पढ़ाई बि फ्री हुई ऐं मेडिकल जी सहूलियतूं बि फराहम हुयूं ऐं हिकु वक़्त जी मानी बि मिलंदी हुई ऐं 3 महीननि खां पोइ 1 महीने जेतिरो बोनस सैलरी बि मिलंदी हुई। तंहिं ते इंटरव्यू वठंदड़ चयुसि त तव्हां अहिड़ी जॉब छो छॾी? त उन हमरा चयुसि जॉब छॾी किथे, उहा कंपनी ॾेवालो थी वई। नाज़रीन, छा ख़्यालु आहे? हाणे खाको ॾिसजे। ठीकु आहे, त पोइ अचो त ॾिसूं था खाको। अम्मी अम्मी जी कयां बच्चा? अम्मी दरअसल मूं ॿुधो आहे त लव मैरिज करण सां घरवारा नाराज़ थी वेंदा आहिनि। आई मुठे से ही छोरो मूंखे लॻे थो पाड़े जी कंहिं छोकिरीअ सां इश्क में गिरफ़्तार थी वियो आहे। छोरा तूं अहिड़ी छोरियुनि बलाउनि खां पासो करे छल न हुननि खे को सुहिणो सेफ्तू तो जहिड़ो छोकिरो मिली वञे पोइ त इहे पंहिंजा इश्क जा ॼार विछाईंदियूं, कॾहिं बि हिननि जी ॻाल्हि में न अचिजांइ। अम्मा अम्मा अहिड़ी काई ॻाल्हि न आहे, बसि बाबा चए पियो त तव्हांजी ऐं बाबा जी लव मैरिज थी हुई। हाँ नाज़रीन, हिकु माण्हू डुकंदो डुकंदो थाणे ते आयो ऐं सूबेदार खे चयईं त मूंखे गिरफ़्तार कयो। सूबेदार हैरान थियो ऐं चयईंसि त तोखे गिरफ़्तार कयां, पर छो? उन हमरा चयसि उहो इन करे जो मां पंहिंजी ज़ाल खे मग़ज़ वारो डंडो हणी आयो आहियां। तंहिं ते सूबेदार हमरा खे चयो छा तुंहिंजी ज़ाल मरी वई? त हमरा चयो न साईं, बची वई, उहो ई डंडो खणी मुंहिंजे पोयां मूंखे मारण थी अचे। नाज़रीन, हिकु माण्हू दुकानदार खे चयो त तव्हां खंड जी बोरीअ ते अटो छो लिखियो आहे? तंहिं ते दुकानदार रड़ कई, आस्ते ॻाल्हाए आस्ते, मक्खियुनि खे ख़बर पइजी वेंदी। हिकु फ़क़ीर बैंक जे अंदरि वञी रहियो हुयो त बैंक जे गार्ड फ़क़ीर खे रोकियो ऐं चयईंसि अंदरि न वञ, माफ़ कर। तंहिं ते फ़क़ीर गार्ड खे कावड़ में चयो माफ़ तूं कर, मां बैंक में अंदरि पिनण कोन थो वञा, पर पंहिंजी सेविंग बैंक में जमा कराइण थो वञा। हिकु छोकिरे पंहिंजी ॻोठाणी गर्लफ्रेंड खे चयो त जानू तूं व्हाट्सएप ते आहीं? त छोकिरी शर्मा चयसि न, मां त खट ते आहियां। बॉयफ्रेंड वरी पुछियसि त तूं व्हाट्सएप यूज़ कंदी आहीं? त छोकिरी चयसि न न, मां रंग भूरे करण वारी का बि क्रीम इस्तेमालु न आहियां कंदी। तंहिं ते वरी छोकिरे चयसि ओ चरी, तोखे व्हाट्सएप हलाइणु ईंदो आहे? त छोकिरी चयसि हा, हलाइणु ईंदो आहे, पर हलाईंदसि न, उहो तूं हलाइजांइ, मां वरी पुठियां वेही रहंदसि। नाज़रीन, हाणे वक़्तु थियो आहे मज़ेदार खाके ॾिसण जो, त पोइ तव्हां ऐं असां मिली करे ॾिसूं था ही मज़ेदार खाको। प्लीज वेलकम। थैंक यू। ॾिसो, मूंखे ॾाढी ख़ुशी थी थिए त तव्हां मूं नाची जे चवण ते ही 5-6 भेरो अचो पिया। थैंक यू। ऐं यकीन कयो, मूंखे अञा ताईं इहो यकीन ई नथो अचे त तो जहिड़ी सुहिणी सेवती छोकिरी एतिरी आसानी सां ऐं हिकिड़ी सीटी ॾियण ते मूंसां फासी वेंदी। हाय हाय, रुॻो मां सीटी थो ॾियां ऐं तूं हली थी अची। ही त ॼणो हीर रांझी वारी ॻाल्हि थी हुई। रांझो बंसरी वॼाईंदो हो त हीर हली ईंदी हुई, ऐं अॼु हिन दौर में मां सीटी थो वॼायां ऐं तूं हली थी अची, देरी नथी करे। ॾिस न, केॾी ख़ुशी थी थिए। जंहिंखे पंहिंजो मिट माइट छॾे विया, जंहिंखे दोस्त छॾे विया सोने हुजण जे करे, जंहिंखे घर न, जंहिंखे घाट, जेको फुटपाथ ते सुम्हंदो हुजे, जंहिंखे अल्लाह जे नाले ते को टुकुर कोन ॾे, उनखे तो जहिड़ी सुहिणी सेवती छोकिरी जी मोहबत मिले। एॾी ख़ुशी में मथां मां मरी न वञा साईं। सोनी, मां क़ुर्बान वञा, मां घोर वञा, सोचां थो त मां कीअं कयां, मां काॾे कयां।
इन हूंदे बि मुंहिंजा जानी मुंहिंजा साईं मूंखे थोरो हिकिड़ो ॾुख आहे। हा ॿुधा न जानी कहिड़ी ॻाल्हि जो ॾुख अथई? उहो इहो त पाण पंचो छहों भेरो मिलूं पिया, मां पिनी गिनी 2 रुपया जेके आणिया पियो खाधी पीतियूं हली पई वञे, पर तूं मूंखां कॾहिं मुंहिंजो नालो ई न पुछा कयो छो? जानू जॾहिं असां पाण पहिरियों दफ़ो मिलिया हुआसीं त असां ॿिन्हिनि खे बाबा ॾिसी वरितो ऐं जॾहिं मां घर वियसि त मूंखां बाबा पुछियो त तूं हिन टरू छोरे सां गॾु छो हीअं? हाँ जॾहिं असां ॿियो दफ़ो मुलाक़ात कई न त मूंखे पंहिंजे वॾे भाउ ॾिसी वरितो हुयो। जॾहिं मां घर वियसि न त मूंखां पुछाई इन लोफर सां गॾु छो हीअं? जानू जॾहिं असां टियों दफ़ो मिलियासीं न त असांखे नंढे भाउ ॾिसी वरितो ऐं मूंखे चयईं त इन लोफर सां गॾु तूं छो हीअं? जानू मूंखे तुंहिंजे सभिनी नालनि जी ख़बर पइजी वई आहे त टरू बि तुंहिंजो नालो आहे, लोफर बि तुंहिंजो नालो आहे, आवारा बि तुंहिंजो नालो आहे। जॾहिं मूंखे तुंहिंजे सभिनी नालनि जी ख़बर पइजी वई आहे त पोइ मां तोखां पुछां छो? भोगन भोगन में था खिलूं खिली वरी था मिलूं, भोगन भोगन में था खिलूं खिली वरी था मिलूं।